नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो ऐं भरपासे में फारवा अची विया आहिनि। फारवनि खे ॿनी में हिकु हिकु दाणो करे गॾु कबो आहे, पोइ इन फारवनि खे टोकरी में पैक कबो आहे। इन टोकरियुनि खे मार्केट में खणी ईंदा आहिनि, जिथे इन फारवनि जी टोकरी जी क़ीमत 500 खां 600 रुपया हूंदी आहे। फारवा सिहत जे लाइ ॾाढा काराइता आहिनि। फारवनि जो जूस बि ठहंदो, जॾहिं त फारवा खाइण सां रतु बि वधंदो आहे। मजूरी 100-150 रुपया मिलंदी आहे। आटो वाटो वठूं था खणी जाइए। अच्छा, फारवनि जी कीअं ख़बर पवंदी आहे कहिड़ा फारवा कचा आहिनि कहिड़ा पका? सही पका आहिनि, ॿियो कचा आहिनि। दाणो दाणो करे चुंडूं था बसि, कलाक में 2 किलो 3 किलो बसि। अच्छा, हिन 2-3 सौ रुपये में तव्हांजो गुज़ारो थी वेंदो आहे? किथां गुज़ारो थिए, कमु ई कोन थो हले। मिड़े ग़रीब माण्हू थोरी हलायूं। ये रत वधाइण लाइ फारवनि जूस ठहंदो आहे, ॿियो खाइण लाइ सुठा आहिनि। रेट ई कोन्हे फारवनि जो। असांजे फारवा ई चुंडदा आहियूं, असांजी सिंधी बनी आहे फारवा चुंडदा आहिनि। मज़दूर आहिनि, 15 रुपया चुंडाए ॾींदा आहियूं। उहो कुझु महीननि जो गुज़ार थी वेंदो। असांजो गुज़ार थिए। मार्केट में रेट किरियल आहे, हिन टैक्स जाम पिया कढनि। महिरबानी करे कुझु टैक्स घटि वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।